अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। सभा पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में एटमी ॻाल्हियूं जुमे जे ॾींहुं इनक़राब बदिरां ओमान में थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया जी दावा मूजिब ईरान जी दरख़्वास्त ते ट्रंप इंतज़ामिया ॻाल्हियूं तुर्किया खां ओमान मुंतक़िल करण लाइ राज़ी थी वई आहे। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि बाबति मुशावरत जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ हंधि या वक़्तु को ॾुखियो मसइलो न आहे। ॻाल्हियुनि जो हंधि ऐं वक़्तु मीडिया गेम न बणिजणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मिडनाइट हैमर जहिड़ो ऑपरेशन ॿीहर न चाहींदो। उमेद आहे त ईरान सां ॻाल्हियूं कामयाब थींदियूं। ईरान सां ॿी मुलाक़ात किथे थींदी उहा हुननि खे बि ख़बर न आहे। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे अॻुभराई जो ख़्वाहिशमंद नज़र अचे पियो, पर मिसरो उहो आहे त वाक़ई को नतीजो साम्हूं अचे थो या न। माज़ी में भी ईरान सां ॻाल्हियुनि जो मौक़ो मिलियो, पर उन जो नतीजो न निकितो। काज़ाकिस्तान जे सदर जी मान में वज़ीर आज़म हाउस में तक़रीब गार्ड ऑफ ऑनर पेश। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया। शहबाज शरीफ कासिम जोमात तोकायोफ सां काबीना जो तारुफ़ करायो। ॿिन्ही मुल्कनि विच में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ यादाश्तनामनि ते सहियूं कयूं वेंदियूं।